अस्सलाम वालेकुम आऊं साण पार ऐं तव्हां ॾिसी रहिया सिंधी टीचर यूट्यूब चैनल। अॼु आऊं तव्हांजे लाइ अलजेब्रा जा कुझु कंडीशन्स वठी आयो आहियां ऐं इन्हनि जे लाइ बि छा ट्रिक आहे जी मतिलबु कंडीशनूं आहिनि ऐं इन खां अलावा ॿियूं कंडीशनूं ईंदियूं रहंदियूं आहिनि, उन्हनि ते बि वीडियो इंशाल्लाह ठाहींदुसि। अॼु ॾिसूं था त हीअ कुझु कंडीशनूं आहिनि जी मिसाल तौर x प्लस 1/x √40, जेकॾहिं हीअ कंडीशन बराबरि आहे हिन जे त पोइ x माइनस 1/x हिन जी वैल्यू छा थींदी। ॿी कंडीशन है x स्क्वायर माइनस 1/x स्क्वायर बराबर है 3√5 जे त पोइ x स्क्वायर प्लस 1/x स्क्वायर छा जे बराबर थींदो। ठीक है, हिकिड़ी कंडीशन ही बात है x √4 अपॉन 4√15 अपॉन √5 प्लस √3, ये x की वैल्यू ही है तब x प्लस √20 अपॉन x माइनस √20 एंड प्लस x प्लस √12 अपॉन x माइनस √12 त ही वैल्यू और ही कंडीशन छा जे बराबर थींदी। जेकॾहिं x की वैल्यू ही आहे त पोइ ही छा जे बराबर थींदी ऐं जेकॾहिं चयो त x स्क्वायर हिन जी वैल्यू ही आहे त पोइ हिन जी वैल्यू छा थींदी ऐं जेकॾहिं हिन जी वैल्यू ही ॾिसो हिन में खाली √40 आहे, हिन में अंडर सां गॾोगॾु सॼा पद आहिनि। अहिड़ियूं कंडीशनूं बि अची सघनि थियूं ऐं अहिड़ी कंडीशननि खे असां जेकॾहिं हूअं हल करणु वेंदासीं त पोइ असांखे वॾो टाइम लॻंदो ऐं असांजो टाइम वेंदो जो पेपर ख़तमु थींदो। उन खां बहितर जेकॾहिं असां इन्हनि खे शॉर्ट ट्रिक में हल कंदासीं त पोइ असां तमामु जल्दी इहो हल करे सघूं था। इन करे इहो न आहे त आउं ॿुधायां थो, इन खे तव्हां हल बि करणो आहे, हिकु जॻह ॾिसी करे तव्हां पंहिंजे हिसाब सां हल कयो। ऐं ॿियो नंबर त हिन जी जेको वैल्यू आहे जीअं 40 रखी आहे, हिन में 3/5 रखियो आहे, हिननि में भई मतिलबु वैल्यूज़ रखियो आहिनि। इहे वैल्यू उहो एग्ज़ाम में अहिड़ियूं ई माना रखंदा जेको हुननि जो परफेक्ट जवाबु अचे। ईअं न आहे त हू माना जॾहिं फिटी रखी सघनि ऐं रखी छॾनि ऐं हुननि जी को परफेक्ट जवाबु न अचे, ईअं कोन थींदो। सो अॼु अचूं था इन शॉर्ट ट्रिक ते त जी ये असांजो x प्लस 1/x बराबर आहे √40 जे ही माने हिकिड़ो नंबर आहे, हिन नंबर जे बराबर आहे ही कंडीशन, ही आहे नंबर त नंबर जे बराबर त ही कंडीशन छा जे बराबर थींदी त असां छा कंदासीं, हिते जेकॾहिं ही x प्लस आहे ऐं असांखे x माइनस जी पुछा करे थो त ही नंबर -4 कंदासीं, नंबर खे स्क्वायर करे अंडर कंदासीं, नंबर स्क्वायर -4 ऐं इन जो अंडर रूट। हाणे इहो नंबर हिते जेको बि हुजे मूं √40 खयो आहे, खाली 40 थी सघे थो, 30 थी सघे थो, 20 50 को अंडर रूट खां अलावा ॿी बि वैल्यू थी सघे थी। हाणे ॾिसो हिन में रखण सां असांजो जवाबु छा थो अचे जी n असांजो अंडर रूट 40 ऐं इहो स्क्वायर आहे -4 अंडर रूट इन स्क्वायर में कटिजी वियो, बाक़ी बचो असांजो 40 ठीक आहे ऐं 40 मां 4 वियो, बाक़ी वियो 36 जो स्क्वायर आहे 6 अंडर रूट आहे 6 त असांजो जवाबु थी वियो 6। अहिड़ी तरह हिन कंडीशन लाइ शॉर्ट ट्रिक की बस साॻी हल थींदी n स्क्वायर -40 -4 पर हिते असांखे +4 पुछे पियो त असां हिनखे +4 कंदासीं। हिते असांखे माइनस जी वैल्यू पुछी पे त असां माइनस रखियो, हिते प्लस पुछे पे प्लस जी वैल्यू रखंदासीं। हाणे ॾिसो असांजो n छा आहे 3√5 आहे ऐं स्क्वायर ही स्क्वायर +4 होल अंडर स्क्वायर। हाणे ही स्क्वायर जेको है √5 सां थिए पियो ऐं 3 सां थिए पियो। 3 सां थियो त 3 का 9 5 सां √5 सां थियो त इनजो अंडर रूट ख़तम थींदो, सिंपल 5 बचंदो। ठीक आहे ऐं +4 हाणे 9 × 5 45 +4 49 जो अंडर रूट 7 माना हिन जो असांजी वैल्यू थी 7। अहिड़ी तरह ही कंडीशन आहे, हिन कंडीशन लाइ बि असांखे छा हल करणो आहे, हिन में वरी ही ट्रिक कोन इस्तेमाल थींदी। इन जे लाइ इहो थींदो असांखे ॾिसणो त हिते अदद घणो आहे 4 आहे त असां ॾिसंदासीं त हिन 4 खे
हिनन में को सजी वैल्यू पई आए कोन सब अंडर रूट में है हिनन जो को सजो आए कोन तब को दिसनासी त हिनन अंडर रूट के असा सजे में बदलाइंदासी पे को की होता मिसाल तो इन v जा असा फैक्टर कंदासी v जा फैक्टर चाहते तो 5 ज़रबिया 4 हाणे 4 के असा 2 में सजो रखे सगुंदा 2 अंडर रूट 5 रखी सगुंदा त हिंदी असा 2 अंडर रूट 5 रखी सगुंदा एडी तरह 4 12 है 12 जा फैक्टर है 4 ज़रबिया 3 ठीक है तो 4 ज़रबिया 3 तो 4 जो असा 2 बार रखी सगुंदा 3 अंडर रूट में 2 अंडर रूट 3 थी सके तो इन जो वैल्यू 2 अंडर रूट 3 तो हाणे असा 2 सजो थियो कि 2 सजो थियो हाणे दिसंदा 2 इज केड़े अदद सा ज़रब करण सा असा के 4 मिले तो इन जो केड़े अदद सा ज़रब करण सा असा के ही 4 मिले तो दिसो इनके 2 ज़रब करण सा असा जो 4 मिले तो इन जो 2 ज़रब करण सा असा जो 4 मिले तो इट मींस इन जो जवाब थियो बी 2 ठीक है माना इने के सजो करणो अब सजे अदद के दिसनो आ तो माना इन सजे अदद सा घणे चक्कर ज़रब करण सा असा के सजो अदद मिले तो तो वो असा जवाब दीदो हां सिर्फ मुनी बुधायो इने ते ता बार-बार एड़ा क्वेश्चन प्रैक्टिस कंदो तो ही ट्रिक तमाम आसान है ए ता के ता आसानी से यो हल करे सको ता ही बस सजा ही ये ट्रिकू जे ता बार-बार प्रैक्टिस कंदो कुछ बटे चक्कर के प्रैक्टिस कंदो तो ही ता के ता आसान तरीके से समझ में अची थी उम्मीद है वीडियो तमा के बेहतरीन लगी होंदी सुठी लगी हुजे त मुझे चैनल सब्सक्राइब कंदा लाइक कंदा शेयर कंदा मेहरबानी।